अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुल हाणे नादान माण्हू चवंदा त उन्हनि मुसलमाननि खे कहिड़ी ॻाल्हि संदसि क़िबले बैतुल मुक़द्दस खां फिरायो जंहिं ते हू अॻु में हुआ ऐं हाणे हू क़िबतुल्लाह ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़नि था। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मशरिक़ ऐं मग़रिब सभु अल्लाह जा आहिनि ऐं हू जंहिंखे घुरे थो तंहिंखे सिधी वाट ॾेखारे थो। ए मुसलमानो, जहिड़ी तरह बैतुल मुक़द्दस जो क़िबलो तब्दील करे यहूदियुनि जी बरतरी ख़त्म कई अथऊं, अहिड़ी तरह असां तव्हांखे उम्मत वस्त कयो अथऊं, यानी हिकु बहितरीन उम्मत जो दर्जो अता फरमायो अथऊं त अव्हां दुनिया जे माण्हुनि ते शाहिद जो ऐं रसूल तव्हां ते शाहिद हुजे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां एतिरो वक़्तु उन ई क़िबले खे जंहिं ॾांहुं तूं चहिरो कंदो ऐं उन करे रहण ॾिनो त ॾिसूं त वक़्तु अचण ते कॾहिं बि असीं क़िबलो बदिलाईंदासीं त केरु केरु थो रसूल जी पैरवी करे ऐं केरु थो पंहिंजी खुड़ियुनि ते उबतो फिरी वञे। बेशक उहो मामिलो तमामु संगीन हो, सवाइ उन्हनि जे जिन खे अल्लाह हिदायत नसीब कई। ऐं अल्लाह जो उहो शान न आहे त अव्हां जी मदीने में 16 महीननि जी नमाज़ या इबादत जेका क़िबले जी तब्दील थियण ताईं तव्हां कई आहे ऐं तव्हां जे ईमान यकीन महकुम नबी जी अताअत ऐं इत्तिबा ऐं इस्तक़ामत खे ज़ाया या चट करे। बेशक अल्लाह पंहिंजे बाननि ते तमामु घणो शफ़ीक़, मेहरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक असीं उहो ॾिसी रहिया आहियूं त तूं बार बार पंहिंजो चहिरो क़िबले जी बदिलाइण लाइ आसमान ॾांहुं खणे थो, सो असीं तोखे पंहिंजे पसंदि वारे क़िबले ॾांहुं ज़रूरु फेराईंदासीं। तंहिं करे हाणे पंहिंजो चहिरो मस्जिदुल हराम काबे ॾांहुं कर ऐं तव्हां जिते बि हुजो त नमाज़ लाइ पंहिंजा मुंहं उन तरफ़ काबे ॾांहुं फिरायो। बेशक जिन खे किताब ॾिनो वियो आहे, यानी यहूदी ऐं नसारा, यकीनन ॼाणीनि था त हीउ वाक़ई संदसि रब तरफ़ां हक़ आहे, मगर उन हुजत हूंदे बि हू जो कुझु ज़िद ऐं तअस्सुब करे रहिया आहिनि, अल्लाह उन्हनि खां हरगिज़ गाफ़िल न आहे। ऐं कसम आहे त जिन खे किताब ॾिनो वियो आहे तिन वटि जेकॾहिं तूं समूरियूं निशानियूं या मौजा आणी त बि हू तुंहिंजे क़िबले खे न मञींदा, ऐं न वरी तूं कंहिं बि सूरत में संदसि क़िबले खे मञण वारो आहीं, ऐं न कि हू हिक ॿिए जे क़िबले खे मञण वारा आहिनि। जेकॾहिं तूं पाण वटि इल्मु अचण खां पोइ बि उन्हनि जे ख़्वाहिशुनि जी पैरवी कई त यकीनन तूं बि उन वक़्तु ज़ालिमनि मां थींदे। हक़ीक़त इहा आहे त जिन खे असां किताब ॾिनो, यानी अहले किताब जा आलिम, से उन रसूल यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं सुञाणीनि था जीअं पंहिंजनि पुटनि औलादनि खे सुञाणीनि था। ऐं बेशक उन्हनि मां हिकु टोलो वाक़ई हक़ खे ॼाणे वणे लिकाए थो। क़िबलो बदिलाइण तुंहिंजे रब तरफ़ां हक़ आहे, तंहिं करे तूं कॾहिं बि शक कंदड़ मां न थी जा। ऐं हर हिक लाइ हिकु क़िबलो या रुख़ आहे जंहिं ॾांहुं इबादत वक़्तु मुड़े थो। तंहिं करे तव्हां नेकी करण में हिक ॿिए खां अॻिराई कयो, छाकाणि त हिकु ॾींहुं अल्लाह तव्हां सभिनी खे गॾु कंदो, खणी तव्हां किथे बि हुजो। बेशक अल्लाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर वस वारो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजो गुज़रण या लंघण या निकिरण किथां बि थिए, यानी कहिड़ी बि तरफ़ ऐं कहिड़े बि हंधि या जॻह खां गुज़री ऐं सफ़र में हुजी, त नमाज़ वक़्तु पंहिंजो चहिरो मस्जिदुल हराम काबे ॾांहुं कर। ऐं बेशक उहा तुंहिंजे रब तरफ़ां यकीनन बरहक़ फ़ैसिलो आहे ऐं अल्लाह अव्हां जे अमलनि खां हरगिज़ बेख़बर न आहे। ऐं ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं किथां बि गुज़री त पंहिंजो चहिरो काबे ॾांहुं कर। ऐं ए ईमान वारो, तव्हां बि खणी किथां बि गुज़रो या कहिड़े बि हंधि हुजो त पंहिंजा चहिरा नमाज़ वक़्तु मस्जिदुल हराम कैबतुल्लाह ॾांहुं करियो। असीं क़िबले खे तब्दील करण वारी ॻाल्हि इन ई करे ज़ोरदार नमूने में अव्हां खे सम्झाए रहिया आहियूं त जीअं माण्हुनि खे अव्हां ते का वधीक हुजत न रहे, सवाइ उन्हनि जे जेके ज़ालिम आहिनि, यानी हज़रत इब्राहिम जो जोड़ियल इबादत वारो काबो अव्हां जो क़िबलो थी चुको आहे। ज़ालिमनि जी ज़बान त हूअं ई बि बंदि थियण वारी न आहे, उन्हनि जी मुख़ालिफ़त त जारी रहंदी। तंहिं करे हाणे उन खां न ॾिजो ऐं मूंखां ॾिजो त जीअं मां अव्हां ते पंहिंजी नेमतूं मुकमल निछावर कयां ऐं अव्हां मन हिदायत वारा थियो। जीअं असां तव्हां मंझां ई तव्हां ॾे हिकु रसूल खे मोकिलियो आहे, जेको तव्हां खे असांजो आयतूं पढ़ी ॿुधाए थो ऐं तव्हां खे शिरक, कुफ़र, कीने ऐं नफ़ाक़ खां पाक करे थो ऐं तव्हां खे किताब ऐं सुन्नत यानी हदीस ऐं हिकमत दानाई जी तालीम ॾिए थो।
ऐं तव्हांखे उहो कुझु सेखारे थो जंहिंखां अव्हां ना वाक़िफ़ हुआ। तंहिं करे हर हाल में मूंखे यादि करियो त मां बि तव्हांखे यादि कंदुसि ऐं मुंहिंजो शुक्र कयो ऐं मुंहिंजो कयल नेमतुनि जी नाशुक्री ऐं बेक़दरी न कयो। ए ईमान वारो, जॾहिं बि तव्हांखे हक़ जी राह में तकलीफ़ अचे त इस्तक़ामत लाइ सब्र ऐं नमाज़ सां मदद वठो। यकीनन अल्लाह साबिरीन सां गॾु आहे। ऐं जेके अल्लाह जी राह में क़त्ल थियनि था या मारिजी वञनि था उन्हनि खे मुअल न चओ। उहे ज़िंदा आहिनि पर उन्हनि जी ज़िंदगी जी कैफ़ियत जो अव्हांखे शऊर न आहे। यादि रखो त असां तव्हांखे कंहिं न कंहिं ख़ौफ़, बुख, माल ऐं जिंद जान जे नुक़सान ऐं मेवे या अनाज जी घटिताईअ सां ज़रूरु आज़माईंदासीं। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़नि साबिरनि खे ख़ुशख़बरी ॾेई छॾ जिन ते कॾहिं बि का मुसीबत अचे थी त चवनि था त बेशक असां अल्लाह लाइ आहियूं ऐं जो कुझु असां वटि आहे उहो अल्लाह लाइ आहे ऐं बेशक असांखे नेठि त उन अल्लाह ॾांहुं ई वापसि वञिणो आहे। बेशक अहिड़नि ई बाननि ते संदसि रब तरफ़ां नवाज़िश, बाछ, महर ऐं रहमत आहे ऐं उहे ई सिधी राह ते आहिनि। बेशक सफ़ा ऐं मरवा हरम मके में 2 पहाड़ियूं आहिनि जिन जे विच में सही कई वञे थी इज़्मत, हिकमत ऐं रहमत जी निशानियुनि मां आहिनि। पोइ जेको हज या उमरे जी नियत सां उन घर बैतुल्लाह जो इरादो करे ऐं उन ई 2 पहाड़नि जो तवाफ़ करे या चकर लॻाए त उन ते को बि गुनाह न आहे। ऐं जेको ख़ुशी सां वधीक नेकी कंदो त बेशक अल्लाह बि ओतिरो ई क़दरदान ऐं सभु कुझु ॼाणींदड़ ऐं बाख़बर आहे। बेशक के माण्हू अहिड़ा आहिनि जेके असांजी नाज़िल कयल रोशन तालीमात ऐं हिदायत खे लिकाइनि था। उन खां पोइ बि जो असां उन्हनि निशाननि खे सभिनी इंसाननि लाइ किताब में साफ़ साफ़ बयानु करे चुका आहियूं। अहिड़नि ते अल्लाह लानत करे थो ऐं लानत कंदड़ बि लानत कनि था। पर जिन तौबा कई ऐं पाण सुधारियो ऐं हक़ ज़ाहिर कयो त आऊं अहिड़नि जी तौबा क़बूल करियां थो ऐं आऊं निहायती दरगुज़र ऐं माफ़ कंदड़ निहायती बाझारो ऐं महिरबान आहियां। बेशक जिन कुफ़र कयो ऐं कुफ़र जी हालत में मरी विया उन्हनि ते अल्लाह, मलाइकनि ऐं सभिनी इंसाननि जी लानत आहे ऐं हू उन ई लानत वारी हालत में हमेशह रहंदा। न उन्हनि तां अज़ाब हल्को कबो ऐं न वरी उन्हनि खे का मोहलत मिलंदी। ऐं यादि रखो त तव्हां सभिनी जी इबादत जो लाइक़ु हिकिड़ो अल्लाह ई आहे। उन खां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे ऐं उहो बेहद महिरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे। बेशक आसमान ऐं ज़मीन जी ख़ल्क़त में, राति ऐं ॾींहं जी गर्दिश में, समुंड में हलंदड़ ॿेड़ियुनि ऐं उन्हनि इंसाननि जी नफ़े जी शयुनि खणी हलण में ऐं अल्लाह तरफ़ां आसमान मां मींहुं वसाइण में ऐं उन सां मुअल गैर आबाद ज़मीन खे आबाद ऐं ज़िंदा करण में ऐं मंझंदि हर जानदार मख़लूक़ खे पखेड़ण में, हवाउनि जे गुलण में ऐं ककरनि जो ज़मीन ऐं आसमान जे विच में ताबेदार थी रहण में अक़लमंद इंसान लाइ यकीनन तमामु वॾियूं निशानियूं आहिनि। के माण्हू अहिड़ा आहिनि जेके अल्लाह खां सवाइ ॿियनि खे संदसि मद मुक़ाबिले मट या शरीक करे वठनि था ऐं उन्हनि सां अहिड़ी मोहबत कनि था जहिड़ी मोहबत करण जो हक़ अल्लाह लाइ आहे। पर जिन ईमान आंदो तिन फ़क़ति पंहिंजे रब सां ॾाढी मोहबत जो नातो जोड़ियो आहे। पोइ जिन अल्लाह खां सवाइ ॿियनि सां मोहबत करे पाण ते ज़ुल्म कयो आहे तिन खे काश क़यामत वारे ॾींहुं अज़ाब साम्हूं ॾिसी जेका ॻाल्हि ज़हन में अचण वारी आहे या ईंदी उहा जेकॾहिं हाणे सम्झ में अचे त बेशक समूरी सघ ऐं ताक़त अल्लाह ताला जे कब्ज़े में आहे ऐं बेशक अल्लाह सज़ा ॾियण में बि ॾाढो सख़्तु आहे। जंहिं वक़्तु उहे पेशवा, अॻवान या कूड़ा रहनुमा जिन जी दुनिया में पैरवी कई वेंदी हुई से क़यामत जे ॾींहुं अज़ाब ॾिसंदा त पंहिंजे पोइ लॻनि खां लातालुकी बेज़ारी जो इज़हार कंदा ऐं उन वक़्तु सननि सभु नाता टुटल हूंदा ऐं केर बि कंहिंजे कमु अचण वारो न हूंदो। तॾहिं उहे माण्हू जेके दुनिया में उन्हनि जी पैरवी कंदा हुआ तमन्ना कंदा त जेकॾहिं वाक़ई असांखे दुनिया में हिकु भेरो वरी इजाज़त मिले त जीअं अॼु ई असांखां बेज़ारी ऐं लातालुकी जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि असां बि उन्हनि सां ईअं करियूं हा। अहिड़ी तरह अल्लाह उन्हनि खे संदसि अमल मथां हसरतूं करे ॾेखारींदो ऐं उन्हनि लाइ बाहि मां निकिरण जी का बि वाह न हूंदी।
ए इंसानो, ज़मीन में यानी दुनिया में जेको पाक ऐं हलाल शयूं आहिनि तिन मां खाओ ऐं पियो ऐं शैतान जे नक्शे कदम ते न हलो। बेशक शैतान त तव्हांजो पधरो दुश्मन आहे। यकीनन हू तव्हांखे रुगो बुछड़ाई ऐं बेहयाई जे कमनि जो हुकुम ॾिए थो ऐं अल्लाह ताला लाइ उहे ॻाल्हियूं चवराए थो जिन जो तव्हांखे इल्म न आहे त ही अल्लाह तरफ़ां आहिनि बि या न, यानी तव्हांखे वसवसा विझे ऐं मशकूक करे थो या अल्लाह ॾांहुं ॻाल्हियूं मनसूब कराए गुमराह करे थो ऐं पोइ ग़लति कम कराए थो। ऐं जॾहिं खेनि चइजे थो त जेको क़ुर अल्लाह नाज़िल फरमायो आहे उन जी पैरवी कयो त चवनि था त असां त उन तरीक़े जी ताबेदारी कंदासूं जंहिं ते असांजा अब्बा ॾाॾा हलंदा ॾिठा। वाह, उन्हनि खां को पुछे त छा जेकॾहिं संदसि अबनि ॾाॾनि अक़ल खां कमु न वरितो ऐं हिदायत खां महिरूम रहिजी विया त उहे बि पंहिंजे अक़ुल ते पर्दा चाढ़े छॾींदा। ऐं काफ़िरनि जो मिसाल त अहिड़ो आहे जीअं धनार माल खे वाको करे पुकारींदो त उहे जानवर सवाइ सॾ ऐं कूक जे ॿियो कुझु बि न ॿुधंदा आहिनि। उहे ॿोड़ा आहिनि, गूंगा आहिनि ऐं अकुल जा अंधा आहिनि, तंहिं करे हू कुझु नथा सम्झनि। ए मोमिनो, जेको असां अव्हांखे रिस्क ॾिनो आहे उन मां पाक ऐं सुठियूं शयूं बेतकल्लुफ़ थी खाओ ऐं पंहिंजे रब जो शुक्र करियो। जेकॾहिं तव्हां सिर्फ़ हुन यानी अल्लाह जी बंदगी करियो था ऐं हलाल ऐं हराम जी तमीज़ बि रखो था त हलाल जी तरफ़ मोटो। हुन अव्हां ते रुगो मुर्दा जानवर, सीर वारो रत, सूअर जे गोश्त ऐं उन शइ खे हराम कयो आहे जंहिं ते अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजो नालो वरितो वञे। पर जेकॾहिं को मजबूर आहे ऐं लाचार थी बुख मरण जे डप खां उन मां खाए ऐं हुन जी नियत नाफ़रमानी या सरकशी करण न आहे ऐं न अल्लाह जी हदुनि जी भॼकिड़ी करण आहे त उन ते को ॾोह न आहे। बेशक अल्लाह बेहद बख़्शींदड़ ऐं निहायती रहम करण वारो आहे। बेशक जेके अल्लाह जे नाज़िल कयल किताब मां कुझु लिकाइनि था हक़ फरोश थी उन जे बदिले मुल्ह वठनि था त उहे ॼण पंहिंजे पेट में दोज़ख जी बाहि या टांडा ॿारीनि था ऐं उन्हनि सां क़यामत जे ॾींहुं अल्लाह न मुखातिब हम कलाम थींदो ऐं न खेनि अहिड़ा गुनाह माफ़ करे पाक कंदो ऐं अहिड़नि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ही उहे माण्हू आहिनि जिन हिदायत जे बदिले गुमराही ख़रीद कई ऐं मग़फ़िरत जे मुक़ाबले में अज़ाब जो सौदो कयो। पोइ अजब आहे त उन्हनि माण्हुनि खे कहिड़ी ॻाल्हि, कहिड़े हौसले, हिम्मत ऐं सरकशी सबर करायो आहे जहन्नम जी बाहि बर्दाश्त करण ते। उहो उन करे जो बेशक अल्लाह त किताब यानी तौरेत सचो ऐं बरहक़ करे नाज़िल फरमायो, पर जिन उन में ख़्वामख़्वाह इख़्तिलाफ़ कयो उहे यकीनन ज़ाती ज़िद ऐं झगड़नि जे करे हक़ खां तमामु घणो परे वञी पिया। बैतुल मुक़द्दस जे क़िबले ख़तम थियण ऐं कअबतुल्लाह जे क़िबले थियण ते मदीने शरीफ़ जे किन सहाबनि खे उहो फ़िक्र ऐं ॻणती थियण लॻी त उन्हनि 16 महीननि जूं निमाज़ूं रायगा न थी वञनि त अल्लाह ताला फरमायो, नेकी रुगो उहा ई त न आहे त अव्हां पंहिंजा चेहरा मशरिक़ ॾे कयो या मग़रिब ॾे कयो, पर असल नेकी उहा आहे त माण्हू अल्लाह क़यामत जे ॾींहुं मलाइकनि ऐं अल्लाह जे नाज़िल कयल किताबनि ऐं सहीफ़नि ऐं पैगंबरनि खे सचे दिल सां मञनि ऐं ईमान आणे। पंहिंजे माल सां मोहबत हूंदे बि पंहिंजे माल अज़ीज़नि, यतीमनि, छोरनि छिननि, मिस्कीननि, मुसाफ़िरनि ऐं जेके मदद घुरण लाइ हथ डिघो कनि था उन्हनि ते ग़ुलामनि खे आज़ाद कराइण में ख़र्च करे, नमाज़ क़ाइमु करे, ज़कात ॾिए। नेक उहे आहिनि जेके जॾहिं वाइदो कंदा आहिनि त पंहिंजा वाइदा पाड़ींदा आहिनि ऐं तंगी ऐं मुसीबत या ख़ौफ़ ऐं हिरास वक़्तु बि साबित क़दम हूंदा आहिनि ऐं जंग या जहाद जे वक़्तु सबर कंदा आहिनि। उहे ई सचा आहिनि ऐं उहे ई ख़ुदा तरस ऐं परहेज़गार आहिनि। ॾिसो, अल्लाह ताला हिकु ई आयत में सचनि मोमिननि जूं सभु खूबियूं, नेकीअ जो तसव्वुर ऐं तक़वा जो रूह बयानु करे मुनाफ़िक़नि खे निखेड़े छॾियो। ए ईमान वारो, क़त्ल कयल माण्हुनि जो बराबरि बदिलो वठणु अव्हां ते फ़र्ज़ कयो वियो आहे ऐं बदिले वठण में हर इंसान जे बराबरि आहे। तंहिं करे आज़ाद माण्हूअ जे क़त्ल थियण ते बदिले में आज़ाद क़ातिल ऐं बानी या ग़ुलाम जे बदिले में क़ातिल बानू या क़ातिल ग़ुलाम, औरत जे बदिले में क़ातिल औरत क़त्ल कई वेंदी। पर जेकॾहिं क़ातिल खे मक़तूल जे भाउ, मक़तूल जे वलीअ जी तरफ़ां खून माफ़ कयो वञे त खून भाउ ते दस्तूर मूजिब अमल कयो वञे ऐं दियत खे चङी तरह अदा कयो वञे। उहा
अवां जे रब तरफ़ां आसानी ऐं बाझ आहे ऐं जेको बि उन फ़ैसिले खां पोइ ज़्यादती कंदो यानी खूनी खे मारे या ज़ख़्मी करे त उन लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ऐं ये अक़लमंद इंसानो क़िसास या बदिले वठण में अवां लाइ हक़ीक़ी ज़िंदगी आहे ऐं उहो हुकुम उन करे आहे त अवां क़त्ल ऐं खून रेज़ी खां बचंदा रहो। ऐं मुसलमानो हीअ ॻाल्हि बि अवां ते फ़र्ज़ कई वई आहे त जॾहिं बि कंहिं ते मौत जो वक़्तु अचे ऐं पोयां माल छॾण वारो हुजे त माउ पीउ ऐं माइटनि लाइ दस्तूर मूजिब वसियत करे ऐं उहो परहेज़गारनि ते हक़ यानी लाज़िम कयो वियो आहे। यादि रहे त हीअ आयत हिजरत खां पोइ यकदम नाज़िल थी हुई। हक़ीक़त में विरासत जा कानून अल्लाह ताला सूरत निसा में लाथा आहिनि ऐं उन मुताबिक़ फ़ौती खे गैर वारिसनि लाइ सिर्फ़ माल जी टीं पतीअ जी वसियत जो इख्तियार आहे। जेको उहा वसियत ॿुधण खां पोइ उन खे बदिलाईंदो त यकीनन उन जो गुनाह उन ते बदिलाइण वारनि ते ई पवंदो। बेशक अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। पर जेकॾहिं को वसियत करण वारे तरफ़ां वसियत में ज़्यादती या हक़ तलफ़ी ॾिसे या तरफ़दारी या गुनाह जो भउ हुजे त बर वक़्त मुदाख़लत करे ऐं वारिसनि जे विच में सुलह करे हर कंहिंखे हक़ ॾियारे त उन शख़्स ते वसियत बदिलाइण जो इल्ज़ाम न लॻंदो न हुन ते गुनाह आहे। बेशक अल्लाह ताला इंसानी कमज़ोरियुनि खे बख़्शण वारो ऐं पंहिंजे हुकुमनि में बेहद महिरबान आहे। ए ईमान वारो तव्हां ते बि इहे रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं तव्हां खां अॻिन क़ौमुनि ते फ़र्ज़ कया विया हुआ ऐं उहो उन लाइ आहे त जीअं तव्हां परहेज़गार थी वञो। उहे रोज़ा थोरा ऐं ॻड़ियल या मुक़रर ॾींहं आहिनि। पोइ जेको अवां मां बीमार हुजे या सफ़र में हुजे त ॿियनि ॾींहंनि में उहे टुटल या रहियल रोज़ा ॻणे पूरा करे रखे। ऐं जेके माण्हू रोज़े रखण जी ताक़त नथा रखनि मसलन पीरसन मर्द या औरत मरीज़ मुसाफ़िर पेट वारी या खीर पीआरींदड़ औरत त उन जे ज़िमे हिकु मिस्कीन जे खाधे जो फ़िदियो आहे। ऐं जेकॾहिं ख़ुशी सां वधीक भलाई करे त उहो उन लाइ बहितर आहे। पर यादि रखो तव्हां लाइ रोज़ा रखण ई ज़्यादा बहितर आहिनि जेकॾहिं तव्हांखे सम्झ ऐं अकुल आहे। रमज़ान उहो महीनो आहे जंहिं में क़ुरान नाज़िल कयो वियो जेको इंसान लाइ सरासर हिदायत ऐं उन इंसानी रहनुमाई ऐं हक़ ऐं बातिल खे जुदा करण लाइ रोशन दलील आहिनि। पोइ तव्हां मां जंहिं ख़ुशि नसीब खे हीअ महीनो मिले त उन में लाज़िमी रोज़ा रखे। ऐं जेकॾहिं को मरीज़ आहे या सफ़र में आहे त उहो ॿियनि ॾींहंनि में रोज़नि जो तादादु पूरो करे। यादि रखो त अल्लाह तव्हां सां आसानी ऐं नरमी करणु चाहे थो ऐं ॾुखियाई या सख़्ती करणु नथो घुरे। बसि तव्हां रोज़े जी तादाद खे पूरो करियो ऐं अल्लाह जेका अव्हां खे हिदायत नसीब कई आहे उन जो एहसान मञियो संदसि वॾाई बयानु करियो ऐं मन शुक्र गुज़ार थियो। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बुचा बाना तोखां जे मुतालिक़ पुछनि त उन्हनि खे ॿुधाए त बेशक मां उन्हनि जे वेझो ऐं क़रीब आहियां। सॾण वारो जॾहिं मूंखे सॾे थो त मां संदसि सॾु सुञा थो ऐं संदसि सॾु वर्णायां थो। तंहिं करे मुंहिंजे सॾ ते लब्बैक चवनि ऐं हुकुमनि खे मञनि ऐं मूं ते ईमान आणनि त मन हिदायत हासिल कनि। तव्हां लाइ रोज़नि वारी रातुनि में पंहिंजी ज़ालुनि सां सोबत करण खे हलाल कयो वियो आहे। उहे तव्हांजो लिबास आहिनि ऐं तव्हां उन्हनि जो लिबास आहियो। ऐं अल्लाह खे उहा ॻाल्हि चङी तरह ख़बर आहे तव्हां पंहिंजे पाण सां ख़यानत करे रहिया हुआ पोइ तव्हांखे माफ़ कयाईं ऐं तव्हांजी ख़ताउनि खे दरगुज़र कयाईं। पोइ हाणे तव्हां हुननि पंहिंजी घर वारनि सां सोबत करियो ऐं जेके औलाद अल्लाह अव्हां लाइ लिखियो आहे उन जी तलब करियो ऐं खाओ पीओ एतिरे वक़्त ताईं जो तव्हांखे राति जी कारी धारी सुबुह जी सफ़ेद धारी खां नुमाया नज़र अचे ऐं पोइ राति अचण ताईं यानी सिज लथे पंहिंजो रोज़ो पूरो करियो। ऐं जेकॾहिं मस्जिद में ॾहो कढो यानी इत्तिकाफ़ में वियो त पंहिंजी घर वारनि सां सोबत न करियो। ऐं यादि रखो त उहे अल्लाह जूं हदूं आहिनि तंहिं करे उन्हनि जे वेझो न वञो। अहिड़ी तरह अल्लाह पंहिंजी आयतुनि हुकुमनि खे माण्हुनि लाइ खोले खोले बयानु कयो आहे त मन उहे नाफ़रमानी खां बचनि ऐं परहेज़गार थियनि। ऐं तव्हां पंहिंजा माल ऐं मिल्कियतूं पाण में नाहक़ हज़म न करियो ऐं न वरी उन माल खे ॼाणे वाणे हाकिमनि जे अॻियां रिश्वत तौरु पेश करे कंहिंजी मिल्कियत जो कुझु हिसो ज़ुल्म सां खाओ।
ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखा चंडन यानी महीनन या नैन चंड बाबत सवाल कन था। चओ त ही इंसानन लाइ तारीख़ुन मुक़रर करण ऐं हज लाइ आहिनि ऐं उहा नेकी न आहे त तव्हां पंहिंजे घरनि में पुठियां छतुनि मथां दाख़िल थियो, पर असल नेकी उहा आहे त केर तो अल्लाह जी नाफ़रमानी खां डिॼे, तंहिं करे तव्हां घरनि में संदन दरवाज़नि मां दाख़िल थियो ऐं अल्लाह खां डिॼो त मन उहा कामयाब थी वञो ऐं तव्हां अल्लाह जी राह में उन्हनि सां विढ़ो या जंग करियो जेके तव्हां सां विढ़नि या जंग कनि था ऐं हद खां न लंघो ऐं न अगराई करियो ऐं न ज़्यादती करियो, बेशक अल्लाह हद खां लंघंदड़ खे पसंद नथो करे। उन्हनि काफ़िरनि खे क़त्ल करियो जिते बि खेनि लहो ऐं जे जॻह तां उन्हनि तव्हां खे कढियो आहे, हाणे अवी बि खेनि उतां लोधे ॿाहिरि करियो, छाकाणि त हू फितने जी जड़ आहिनि ऐं फितनो खून रेज़ी खां वधीक ख़राब ऐं सख़्त ख़तरनाक आहे। पर हिकु ॻाल्हि यादि रखो त मस्जिदुल हराम वटि तहज़ीम वारी मस्जिद जे हदुनि अंदरि उन्हनि सां न विढ़ो जेसीं ताईं हू तव्हां सां उते न विढ़नि, पर तव्हां सां विढ़नि त तव्हां भले उन्हनि खे क़त्ल करियो ऐं काफ़िरनि लाइ अहिड़ी ई सज़ा आहे। ऐं जेकॾहिं हू लड़ाई खे बंदि कनि त तव्हां बि बंदि करियो, छो त अल्लाह बेहद बख़्शणहार निहायती रहम करण वारो आहे। यादि रखो त अल्लाह कहिड़े बि वॾे गुनाहगार खे बख़्शे सघे थो। जेकॾहिं हू बाज़ अचनि त तव्हां पंहिंजे हथनि खे रोकियो ऐं उन्हनि सां जंग जारी रखो जेसीं ताईं फितनो, शिर्क, ज़ुल्म ऐं फ़साद बाक़ी न रहे ऐं सिर्फ़ अल्लाह जो दीन ई ग़ालिब अचे। पर जेकॾहिं हू लड़ाई बंदि कनि त पोइ ज़ालिमनि खां सवाइ ॿिए कंहिं ते ज़्यादती या हथ डिघो न कयो वञे। अरबन में रजब, ज़ुल्क़द, ज़ुलहज ऐं मुहर्रम शहरुल हराम हुआ, यानी हुर्मत वारा महीना हुआ जिन में जंग या झेड़ो न कंदा हुआ। पर अल्लाह ताला फरमाए हुर्मत वारे महीननि जो बदिलो हुर्मत वारे महीननि में आहे ऐं यादि रखो त हुर्मत वारे महीननि में बि हुर्मतुन या तहज़ीमुन जो ख़्याल बराबरी जे बुनियादी ते कयो वेंदो। पोइ जेकॾहिं को अव्हां सां उन्हनि महीननि में ज़्यादती करे त उन ते ओतिरी ज़्यादती करियो जेतिरी ज़्यादती उन अव्हां ते कई ऐं अल्लाह खां डिॼो ऐं संदसि हदूं न ओरांघियो ऐं ॼाणे छॾियो त यकीनन अल्लाह परहेज़गारनि सां गॾु आहे ऐं अल्लाह जी राह में ख़र्च कयो ऐं इंफ़ाक़ फ़ी सबीलिल्लाह ऐं जहाद खां गाफ़िल थी पंहिंजे हथनि सां पाण खे हिलाकत या मुसीबत में न विझो ऐं एहसान करियो, बेशक अल्लाह एहसान नेकी करण वारनि सां मुहबत करे थो। अल्लाह जी खुशनुदी हासिल करण लाइ हज ऐं उम्रे जो इरादो करियो त उन खे पूरो कयो ऐं जेकॾहिं किथे अव्हां जो मुहासिरो करियो वञे या किथे घेरो कयो वञे त जेका कुर्बानी मुयसर अचे सो अल्लाह जे हुज़ूर में पेश कयो ऐं तेसीं ताईं मथा न कूड़ायो तेसीं ताईं कुर्बानी पंहिंजी जाइ ते न पहुचे, यानी मक्के शरीफ़ में। पर जेकॾहिं तव्हां मां को बीमार हुजे या मथे में का तकलीफ़ हुजे ऐं जेकॾहिं मथो कूड़ाए त पोइ फिदियो तौरु 3 रोज़ा रखे या ख़ैरात सदका ॾिए कुर्बानी करे। जॾहिं अव्हां खे अमन मिले त जेको उम्रे खे हज सां मिलाइण जो फ़ाइदो वठे यानी हज तमत करे त उन खे जेका कुर्बानी मौजूद थी सघे सा करे ऐं जेकॾहिं कुर्बानी जो जानवर न मिली सघे त हू हज जे ॾींहं में 3 रोज़ा रखी सवाइ हज जे ॾींहं यानी यौम अरफा जे ॾींहं बाक़ी 7 रोज़ा तॾहिं रखे जॾहिं हू पंहिंजे वतन वापसि पहुचे। अहिड़ी तरह उहे थिया पूरा 10 रोज़ा ऐं उहे उन्हनि लाइ आहिनि जंहिंजो कुटुंब मस्जिदुल हराम जे वेझो न आहे, यानी उहो हुकुम मस्जिदुल हराम खां परे रहण वारनि लाइ आहे ऐं अल्लाह खां डिॼो ऐं उहो चङी तरह यादि रखो त बेशक अल्लाह नाफ़रमाननि खे सज़ा ॾियण में बि निहायती सख़्त आहे। हज जा महीना मुक़रर आहिनि, पोइ जेको बि उन्हनि महीननि में पाण ते हज करण फ़र्ज़ करे त हुन खे सम्झणु घुरिजे त एहराम जी हालत में न जिन्सी फ़ेल करणो आहे ऐं न को फ़िस्क जो कमु यानी नाफ़रमानी, गुनाह या बदअमली, गार गंद वग़ैरह जो कमु ऐं न कंहिं सां झेड़ो झगड़ो। अवां जेको नेक कमु या चङाई करियो था तंहिंखे अल्लाह चङी तरह ॼाणे थो। जॾहिं बि हज लाइ तयारी करियो त रस्ते लाइ सबर यानी सफ़र जो सामान खणो ऐं यादि रखो त सभ खां बहितर तक़वा परहेज़गारी यानी सवाल खां बचण या हथ टंगण खां परहेज़ करण आहे ऐं अक़लमंदो तव्हां मुंहिंजी नाफ़रमानी खां बचो ऐं परहेज़गारी इख्तियार कयो। हज जे ॾींहं में पंहिंजे रब जो फज़ल तलाश करण यानी तिजारत करण में को बि गुनाह कोन्हे, पर जॾहिं अरफ़ात खां मोटो तॾहिं
मुज़दलिफ़ा में अल्लाह खे खूब याद करियो ऐं उनखे अहिड़ी तरह याद करो जहिड़ी तरह अव्हांखे सेखारियईं। ऐं बेशक यकीनन तव्हां उन्हनि खां अॻु गुमराहियुनि में हुआ, यानी अणॼाण ऐं नावाकिफ़ हुआ ऐं इबादत जा सही तौर तरीक़ा भुलाए चुका हुआ। ऐं ए मके वारो, हरम जी हदुनि में हुअण करे तव्हां हज जा मनासिक जल्दी ऐं थोरे वक़्त में पूरा न करियो, बल्कि जितां ॿिया माण्हू मोटनि था तीअं अव्हां बि अरफ़ात ते वञी मोटो ऐं अल्लाह खां बख़्शिश तलब करियो। बेशक अल्लाह ॾाढो बख़्शणहार ऐं निहायती रहम करण वारो आहे। पोइ जॾहिं पंहिंजे हज जा अरकान पूरा करे चुको ऐं हाणे मिना में रहियल आहियो त पंहिंजे रब खे ईअं यादि करियो जीअं पंहिंजे नबनि ॾाॾनि खे यादि करियो था, बल्कि उन खां बि वधीक खेसि यादि करियो। ऐं अल्लाह खां जेका बि मनाजात करियो सा थोरी आहे। पोइ माण्हुनि मांखे अहिड़ा आहिनि जेके दुआ पिनंदा आहिनि त ए असांजा रब असांखे दुनिया नसीब फरमाए, जो कुझु ॾियणो अथई उहो हिन दुनिया में ई ॾे, ऐं अहिड़े शख़्स जो आख़िरत में को बि हिसो न आहे। ऐं उन्हनि मांखे अहिड़ा आहिनि जेके चवनि था त ए असांजा रब असांखे दुनिया में भलाईअ सां नवाज़ ऐं आख़िरत में बि संवार, ऐं असांखे जहन्नम जी बाहि जे अज़ाब खां बचाए। यादि रहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हीअ सभ खां प्यारी ऐं घणी विर्द वारी दुआ हुई, उहे ई अहिड़ा ख़ुशनसीब आहिनि जो जेके कमायाऊं सो दुनिया ऐं आख़िरत में पंहिंजे नसीब सां पाताऊं। ऐं अल्लाह ठीक पूरो ऐं जल्द हिसाब चुकाइण वारो आहे। ऐं हज जे मुक़रर ॾींहंनि में 10 खां 13 ज़ुल्हज ताईं अयाम तशरीक़ में अल्लाह खे खूब यादि करियो। पर तव्हां मां को जेकॾहिं 2 ॾींहं रही मिना खे छॾे वञे, यानी 11 ऐं 12 रही हलियो वञे त उन ते को बि गुनाह न आहे। ऐं जेकॾहिं को ताख़ीर या देर करे, यानी 13 जो निकिरी वञे त बि को हर्ज न आहे, बशर्त उहो ॾींहुं हू तक़वा ऐं परहेज़गारी सां गुज़ारे। ऐं ए मोमिनो, पंहिंजे रब जी नाफ़रमानी खां बचो ऐं सम्झी छॾियो त बेशक अव्हां हिकु ॾींहुं उन ॾांहुं जमा कया वेंदो। माण्हुनि में को अहिड़ो बि आहे जिन जी गुफ़्तगू दुनिया जी ज़िंदगी मुतालिक़ तोखे वणे थी, ऐं जेके कुझु संदसि दिलि में आहे उन ते अल्लाह खे शाहिद या गवाह करे थो पंहिंजे इख़लास ऐं ईमान जो यकीन बि ॾियारे थो, पर हू सख़्तु झगड़ालू आहे। ऐं जॾहिं हू वापसि थिए थो त हू पंहिंजूं सभु कुवतूं ऐं ज़मीन में फ़साद कराइण, फसलनि खे नास करण ऐं नसलनि खे तबाह करण जी कोशिश करे थो। ऐं यादि रखो त अल्लाह फ़साद खे हरगिज़ पसंदि नथो करे। ऐं जॾहिं खेसि चयो वञो थो त अल्लाह ताला खां ॾिड ऐं फ़साद ऐं फितना न कर, त संदसि गुरूर, तकबुर ऐं तअस्सुब खेसि अॻियां वधीक गुनाह करण लाइ उभारे थो। सो अहिड़नि माण्हुनि लाइ जहन्नम आहे ऐं उहो यकीनन बुछड़ो ठिकानो आहे। ऐं ॿिए तरफ़ वरी इंसाननि मां को अहिड़ो बि आहे जेको अल्लाह जी राज़ लाइ पंहिंजी जान बि विकिणे छॾे थो। ऐं अहिड़नि पंहिंजनि बाननि ते अल्लाह ॾाढो शफ़ीक़ ऐं निहायती महिरबान आहे। ए ईमान वारो, इस्लाम में पूरी तरह दाख़िल थी वञो, यानी मुकमल ईमान, एतिक़ाद ऐं अमल जा नमूना बणिजी वञो, ऐं पिण सभु गॾिजी हिकु थी वञो ऐं फ़िरका न थियो, ऐं शैतान जे नक्शे क़दम ते न हलो। यकीनन हू तव्हांजो पधरो दुश्मन आहे। अहिड़नि पधरनि ऐं वाज़े निशाननि खां पोइ बि जेकॾहिं अव्हांजा क़दम लुॾनि त चङी तरह सम्झी छॾियो त अल्लाह जी सख़्त पकड़ खां बची न सघंदो। बेशक अल्लाह निहायती ज़बरदस्त गालिब ऐं कमाल हिकमत वारो ऐं दानाई वारो आहे। छा उहे उन इंतज़ार में आहिनि त अल्लाह ककरनि जी छांव में उन्हनि जे अॻियां ज़ाहिर थिए ऐं फ़रिश्ता सफ़ो ॿधी बाअदब थी बीठा हुजनि ऐं मामिलो ई ख़तम थी वञे, यानी जेके कुझु थियणो आहे सो थिए, या क़यामत क़ाइम थिए या अल्लाह अज़ाब करे। ऐं यादि रखो त आख़िर सभु मामला अल्लाह जे सुपुर्द थियणा आहिनि। जेकॾहिं अञा बि नथा सम्झनि त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यहूदियुनि खां पुछ त खेनि केतिरियूं वाज़े ऐं ज़ाहिर निशानियूं ॾिनियूंसो या ॾेखारियूंसो, ऐं जेको शख़्स अल्लाह ताला जी अता कयल नेमतुनि खे अचण खां पोइ बि बदिलाईंदो त यकीनन अल्लाह सख़्त अज़ाब ॾियण वारो आहे। मुसलमानो, काफ़िरनि ऐं मुशरिकनि जी ज़ाहिर ज़िंदगी खां धोखो न खाओ। जिन माण्हुनि कुफ़्र इख्तियार कयो आहे उन्हनि लाइ दुनिया जी ज़िंदगी खे ॾाढो सींघारियो वियो आहे, ऐं उहे पंहिंजे ज़ाहिर शान शौकत जे नाज़ में ईमान वारनि ते ठठोलियूं कनि था। ऐं नेकोकारनि खे ख़बर हुअणु घुरिजे त जिन तक़वा परहेज़गारी इख्तियार कई से क़यामत जे ॾींहुं उन्हनि खां, यानी काफ़िरनि खां मथां हूंदा। ऐं अल्लाह जंहिंखे वणेसि तंहिंखे बेहिसाब रिज़्क़ अता फ़रमाए थो, हिन दुनिया में बि ऐं आख़िरत में बि। ऐं यादि रखो त पहिरियां सभु इंसान हिकु ई उम्मत या क़ौम हुआ ऐं हिकु
ई दीन ते हलण वारा हुआ। पोइ उन्हनि में ज़िद ऐं सरकशी जे करे इख़्तिलाफ़ पैदा थिया। तंहिं करे अल्लाह नबी मोकिलिया जेके ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ हुआ ऐं उन सां गॾु हिदायत जो सचो किताब पिणु नाज़िल कयो वियो त जीअं उहो माण्हुनि जे विच में फ़ैसिलो करे जंहिं में उन्हनि इख़्तिलाफ़ ऐं झेड़ो थे कयो। उन्हनि में इख़्तिलाफ़ उन्हनि कयो जिन खे उहो किताब ॾिनो वियो ऐं पधरनि दलीलनि हुकुम अचण खां पोइ बि पाण में ज़ाती ज़िद जे करे इख़्तिलाफ़ कयायो। पोइ अल्लाह पंहिंजे हुकुम सां ईमान वारनि खे उन सची ॻाल्हि ते हिदायत नसीब कई जंहिं में हू इख़्तिलाफ़ करे रहिया हुआ ऐं अल्लाह जंहिंखे चाहींदो आहे उन खे सिधी राह ॾेखारींदो आहे। ए मुसलमानो, छा तव्हां बसि ईअं ई सम्झो आहे त या तव्हां गुमान करे वेठा आहियो त बिना खुटके ऐं बिना आज़माइश ऐं बिना तकलीफ़ महज़ ईमान जे ज़बानी दावा करे जन्नत में दाख़िल थींदो, हालांकि तव्हां ते उन्हनि माण्हुनि जहिड़ो हालतूं सख़्तियूं ऐं आज़माइशूं न आयूं आहिनि जिन मां तव्हां खां अॻे गुज़री चुका आहिनि। उन्हनि खे ॾाढियूं सख़्तियूं ऐं मुसीबतूं पहुतियूं ऐं एसी ताईं लोॾिया विया जो वक़्त जो रसूल ऐं जिन ईमान आंदो सो ई मजबूर थी चई वेठा त आख़िर अल्लाह जी मदद कॾहिं ईंदी। उन वक़्त रहमत इलाही खे जोश आयो ऐं चयो वियो त घबरायो न ऐं आगाह रहो, बेशक अल्लाह जी मदद वेझे आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखां सवाल पुछनि था त छा ख़र्च कनि? खेनि ॿुधाए त अवी जेके बि पंहिंजे माल मां ख़र्च करियो उहो पंहिंजे वालिदैन, अज़ीज़नि, यतीमनि, मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि ते ख़र्च करियो ऐं जेको बि भलाई कंदो सा लहंदो, छो त अल्लाह यकीनन उन खां चङी तरह वाक़िफ़ आहे ऐं हुन खां का बि शइ लिकियल न आहे। ए मोमिनो, तव्हां ते काफ़िरनि सां जहाद लाइ लड़ाई करण जो फ़र्ज़ कयो वियो आहे ऐं इहो तव्हांखे शायदि नागवारा लॻे ऐं न वणे त पोइ हिन ॻाल्हि खे चङी तरह सम्झी छॾियो त जेका शइ अव्हांखे नापसंद हुजे, थी सघे थो त उन में अव्हां जी बहितरी हुजे ऐं जेका शइ अव्हांखे पसंद हुजे त थी सघे थो त उन में अव्हां लाइ शिर ऐं बुराई हुजे। उहे ॻाल्हियूं त अल्लाह ई ॼाणे थो ऐं तव्हांखे उन जो इल्म न आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखां तेज़ीब वारनि महीननि में लड़ाई बाबति पुछनि था। खेनि चओ त उन्हनि महीननि में लड़ाई करणु वॾो गुनाह आहे, पर अल्लाह जी राह खां माण्हुनि खे रोकणु ऐं अल्लाह खे न मञणु, मस्जिदुल हराम खां माण्हुनि खे झलणु ऐं हरम जे रहण वारनि खे उतां कढणु अल्लाह वटि उन लड़ाईअ खां वॾो गुनाह आहे। ऐं फितनो, फसाद ऐं ज़ुल्म त खून रेज़ी खां बि निहायती वॾो गुनाह आहे ऐं काफ़िर त अव्हां सां लड़ंदा ई रहंदा, एतिरे क़दुरु जो जेकॾहिं उन्हनि जो वस पुॼे त अव्हांखे पंहिंजे दीन खां ई फिराए छॾीनि। तंहिं करे अव्हांखे हिकु नसीहत था करियूं त जेकॾहिं तव्हां मां को बि पंहिंजे दीन खां फिरियो ऐं कुफ्र जी हालत में त अहिड़नि माण्हुनि जी कई कमाई दुनिया ऐं आख़िरत में चट थी वई ऐं अहिड़ा माण्हू दोज़खी आहिनि ऐं हमेशह उन दोज़ख में ई रहंदा। पर जिन ईमान आंदो ऐं उन ते साबित क़दम रहिया ऐं अल्लाह जी राह में पंहिंजा घर ॿार छॾिया ऐं हिजरत जी तकलीफ़ बर्दाश्त कई ऐं अल्लाह जी राह में जहाद कयो, सही अल्लाह जी बाज जा सच्चा उम्मीदवार आहिनि। ऐं बेशक अल्लाह उन्हनि जी ख़ताउनि, कमियुनि ऐं कोताहियुनि खे माफ़ कंदड़, बेहद बख़्शणहार ऐं निहायती रहम करण वारो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखां शराब ऐं जुआ जे बाबति पुछनि था। खेनि चओ त उन्हनि ॿिन्ही में वॾो गुनाह आहे, जेतोणीकि उन्हनि में माण्हुनि लाइ कुझु फ़ाइदा बि आहिनि, मगर उन्हनि जो गुनाह फ़ाइदनि खां घणो ज़्यादा आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखां उहो पिणु पुछनि था त उहे छा ख़र्ची? खेनि चओ त अफ़्व, यानी जेके पंहिंजे घुर्ज ऐं ज़रूरत खां वधीक अथव सो अल्लाह जी राह में ख़र्च करियो। अहिड़ी तरह अल्लाह तव्हां लाइ साफ़ साफ़ हुकुम बयान करे थो त मन अव्हां गौर ऐं फ़िक्र करियो दुनिया ऐं आख़िरत लाइ। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखां यतीमनि बाबति पुछनि था। चओ त जंहिं मामले में उन्हनि लाइ भलाई ऐं सुधारो हुजे उहो इख़्तियार करणु बहितर आहे ऐं जेकॾहिं उन्हनि सां मिली जुली रहे त आख़िर उहे अव्हांजा भाइर आहिनि, को गैर त कोन्हनि। ऐं अल्लाह खे मुफ़सिद ऐं मुस्लिह, बदनीयत ऐं नेकनियत जो चङी तरह इल्म आहे ऐं अल्लाह ताला चाहे हा त अव्हां ते हिन मामले में सख़्ती करे हा, छाकाणि त यतीमनि जे हक़नि जो मामलो निहायती संगीन आहे। बेशक अल्लाह ज़बरदस्त ग़ालिब ऐं निहायती हिकमत वारो आहे। ऐं तव्हां मुशरिक औरतुनि सां निकाह न करियो जेसीं ताईं उहे ईमान न आणीनि। हिकु मोमिन बानी मुशरिकाणी खां बहितर आहे, जेतोणीकि उहा मुशरिकाणी अव्हांखे ॾाढी पसंदि हुजे
ऐं पंहिंजी औरतुनि जा निकाह पिणु मुशरिक मर्दनि सां कॾहिं बि न कजो जेसीं ताईं उहे ईमान न आणे। ऐं यकीनन हिकु मोमिन गुलाम मुशरिक मर्द खां भलो आहे, तोणे उहो मुशरिक तव्हांखे ॾाढो पसंदि हुजे। उहे माण्हू तव्हांखे दोज़ख जी बाहि ॾांहुं सॾीनि था ऐं अल्लाह तव्हांखे पंहिंजे हुकुम सां जन्नत ऐं बख़्शिश ॾांहुं सॾे थो। ऐं अहिड़ी तरह अल्लाह पंहिंजूं आयतूं इंसाननि लाइ खोले बयानु करे थो त मनो उहे ख़बरदार थियनि ऐं नसीहत पिराइनि। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां पुछनि था त हेज़ लाइ छा हुकुम आहे? खेनि चयो त उहा पलीत, गंदगी ऐं तकलीफ़ जी हालत आहे, तंहिं करे हेज़ दौरान पंहिंजी ज़ालुनि खां परे थियो ऐं एसी ताईं खेनि वेझो न वञो जेसीं ताईं हू पाक साफ़ न थियनि। पोइ जॾहिं हू पाक थियनि त याम हेज़ ख़तम थियण ऐं गुस्ल करण खां पोइ उन्हनि ॾे वञो, हम बिस्तरी कयो जीअं अल्लाह ताला तव्हांखे हुकुम कयो आहे। बेशक अल्लाह तौबा कंदड़ ऐं पाक ऐं साफ़ रहंदड़ सां मोहबत करे थो। तव्हां जूं ज़ालूं तव्हां जूं खेती या पोख आहिनि। तव्हांखे इख्तियार आहे त जहिड़ी तरह चाहियो पंहिंजी पोख में अचो, फितरे तरीक़े सां, ऐं पंहिंजे लाइ औलाद पैदा करण जो फ़िक्र करियो ऐं पाण लाइ चङा कम अॻिते मोकिलियो ऐं अल्लाह ताला जी नाफ़रमानी खां बचो, यानी पंहिंजो नस्ल पैदा करियो ऐं उन्हनि खे दीन, इख़लाक़ ऐं इंसानियत जी तरबियत ॾियो। ऐं जेकॾहिं तव्हां कोताही कई त तव्हां पुछिया वेंदा। ऐं चङी तरह ज़हन नशीन करियो त हिकु ॾींहुं अवां हुन पंहिंजे रब सां मुलाक़ाती थियण आहियूं। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोमिननि खे अल्लाह जी हदुनि जी हिफ़ाज़त करण करे अल्लाह जी रिज़वान जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾ। ऐं तव्हां अल्लाह जे नालनि खे अहिड़ी क़स्मनि खणण लाइ इस्तेमालु न करियो जंहिंजो मक़सदु नेकी, परहेज़गारी ऐं माण्हुनि जे विच में सुलह कराइण खां पासो करण या बाज़ रहण हुजे। ऐं अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं यादि रखो त अल्लाह अव्हांखे अव्हांजे अचायनि बेमक़सद क़सम खणण ते पकड़ न कंदो आहे। कसम खणण वक़्तु जेका नियत अव्हां जे दिलनि में आहे उन ते पकड़ींदो। ऐं अल्लाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायती बुरदबार आहे। जेके पंहिंजी ज़ालुनि जी सोबत न करण जो कसम खणी वेठा आहिनि, यानी जिन ऐलाउ कयो आहे, उन्हनि खे 4 महीननि जी मोहलत आहे ऐं उन मुद्दत अंदरि रुजू करण आहे। पोइ जेकॾहिं उन मुद्दत में मोटिया त भले मोटनि या रुजू कनि ऐं सोबत कनि, न उहा तलाक आहे ऐं न उन ते कफ़ारो आहे। ऐं बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायती रहम करण वारो आहे। ऐं जेकॾहिं तलाक ॾियण जो पको इरादो रखनि था त भले कनि, बेशक अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं तलाक ॾिनल ज़ालूं पाण खे 3 हेज़नि जी मुद्दत ताईं रोकीनि। थी सघे थो त अॻे मुड़ुस मां खेनि हमल थी वियो हुजे, ऐं जेकॾहिं अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान रखण वारियूं आहिनि त अल्लाह जेके संदसि रहमनि में ॿार या हमल पैदा कयो आहे सो खेनि लिकाइण रवा या जाइज़ न आहे। ऐं जेकॾहिं उन मुद्दत 3 महीननि अंदरि संदसि मुड़ुस उन्हनि सां सुलह करणु चाहे त खेनि मोटाइण जा वधीक हक़दार आहिनि। ऐं दस्तूर मूजिब औरतुनि जो बि अहिड़ो ई हक़ मर्दनि ते आहे जहिड़ो उन्हनि ते, यानी औरतुनि ते मर्दनि जो हक़ आहे। यानी जहिड़ा मुड़ुसनि जा हक़ ज़ालुनि ते आहिनि, तहिड़ा दस्तूर मूजिब ज़ालुनि जा बि महरूफ़ ऐं जाइज़ हक़ मुड़ुसनि ते आहिनि। पर मर्दनि खे मथां वधीक मर्तबो या हिकु दर्जो या फ़ौक़ियत आहे। बेशक अल्लाह ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो ऐं दानाई वारो आहे। तलाक रुजू करण वारी 2 दफ़ा आहे। पोइ या त चङी तरह औरत खे रखियो वञे या सुहिणे तरीक़े सां खेसि जुदा थियण जी इजाज़त ॾेई वञे। ऐं रुख़सत करण वक़्तु ईअं करण अव्हां लाइ जाइज़ न आहे त जेके उन्हनि खे ॾेई चुका आहियो तंहिं मां कुझु वापसि वठो, यानी महर, कपिड़ा ऐं ज़ेवर मां कुझु न वठो सवाइ उन जे जो जेकॾहिं तव्हांखे अंदेशो आहे त ॿई मर्द ऐं औरत अल्लाह जी हदुनि ते क़ाइमु न रही सघंदा त पोइ पाण में कंहिं समझौते ते मामिलो तइ कनि ऐं औरत पंहिंजे मुड़ुस खे मुआवज़ो ॾेई अलहदगी हासिल करे वठे, यानी खुला करे। उहे अल्लाह जूं हदूं आहिनि ऐं उन्हनि खां अॻिते न लंघो। ऐं जेके अल्लाह जूं हदूं ओरांकींदा उहे ज़ालिम नाफ़रमान आहिनि। पोइ जेकॾहिं हुन मर्द 2 रुजूई तलाकुनि ॾियण खां पोइ 3 तलाक उन औरत खे ॾिनी त उहा औरत उन लाइ तेसीं ताईं हलाल न थींदी जेसीं ताईं उहा कंहिं ॿिए मर्द सां निकाह करे। ऐं जेकॾहिं ॿियो मुड़ुस उन औरत खे तलाक ॾिए त पहिरियों मुड़ुस ऐं हीअ औरत पाण में रुजू कनि ऐं निकाह कनि त ॿिन्ही ते को गुनाह न आहे, बशर्त ॿई हिन ॻाल्हि खे सम्झनि त अल्लाह जे हदुनि खे क़ाइमु करे सघंदा। ऐं उहे अल्लाह जूं हदूं आहिनि जेके अल्लाह इल्म ऐं सम्झ रखण वारनि माण्हुनि लाइ खोले बयानु करे थो। ऐं जॾहिं अव्हां पंहिंजी ज़ालुनि खे 2 दफ़ा तलाक ॾेई चुको ऐं उहे पंहिंजी इद्दत पूरी करण ते हुजनि, यानी 3 तलाकनि जो वक़्तु अची पूरो थियण ते हुजे, त पोइ या त सुहिणे तरीक़े सां
शानाइती नमूने सां उन्हनि खे रोकियो या खेनि चङी रीत रुख़सत करियो, फ़क़ति एज़ाइण लाइ उन्हनि खे न रोकियो त जीअं उन्हनि सां ज़्यादती करियो, ऐं जेको ईअं कंदो तंहिं बेशक पंहिंजी जान ते ज़ुल्म कयो ऐं अल्लाह जे आयतुनि खे तमाशो न बणायो, यानी तरह तरह जी हेलेबाज़ी न करियो जीअं निकाह हलाल आहे, ऐं अल्लाह जी नेमतुनि खे यादि करियो जेके हुन तव्हां ते कयूं आहिनि, ऐं जेको किताब ऐं हिकमत तव्हां ॾांहुं नाज़िल कयाई उन जे ज़रिए बि नसीहत करे थो, पोइ अल्लाह खां ॾिजो ऐं हिन ॻाल्हि खे चङी तरह सम्झो त अल्लाह खे यकीनन हर शइ जो पूरो पूरो इल्मु आहे। ऐं जॾहिं तव्हां पंहिंजी ज़ालुनि खे तलाक ॾियो ऐं हू पंहिंजी इद्दत पूरी करण ते हुजनि त पोइ उन्हनि खे पंहिंजे अॻे मुड़सनि सां निकाह करण खां न रोकियो, जेकॾहिं हू मुनासिब ऐं महरूफ़ तरीक़े सां पाण में निकाह करण ते राज़ी आहिनि, ऐं तव्हांखे नसीहत थी कई वञे त तव्हां कॾहिं बि संदसि विच में रुकावट न बणिजो। जेको तव्हां मां अल्लाह ऐं आख़िरत ते ईमान आणे थो त उन में ई अव्हां लाइ भलाई ऐं पाकाई आहे, ऐं बेशक अल्लाह चङी तरह ॼाणे थो ऐं तव्हां नथा ॼाणो। ऐं जॾहिं के शख़्स पंहिंजी ज़ालुनि खे तलाक ॾियनि ऐं उन्हनि मां औरत खे नंढा ॿार हुजनि ऐं माउरनि खां थन पियारणु चाहिनि त माउरूं पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे पूरे 2 सालनि ताईं थन पियारीनि, ऐं उहो हुकुम उन पीउ लाइ आहे जेको चाहे थो त संदसि ॿार पूरी मुद्दत ताईं थन पीए, ऐं उन जी खोराक ऐं पोशाक जो मुनासिब बंदोबस्त पीउ ते आहे, ऐं उहो ॿार पीउ ते उन हालत ऐं हैसियत मुताबिक़ हूंदो ऐं न माउ खे उन ॿार जे करे तकलीफ़ में विधो वञे ऐं न पीउ खे उन करे तंग कयो वञे। जेकॾहिं उन ॿार जो पीउ मरी वञे थो त उन जे वारिस ते बि साॻियो हक़ आहे उन ॿार जे पीउ ते हो, ऐं जेकॾहिं रज़ामंदी ऐं मशवरे सां ॿई खीर छॾाइण ते राज़ी थी वञनि, ऐं ईअं करण में ॿिन्ही ते को हर्ज या गुनाह न आहे। ऐं जेकॾहिं अव्हां पंहिंजे औलाद खे कंहिं ॿी औरत खां थन पियारणु चाहियो था त उन में बि को हर्ज या गुनाह न आहे, पर शर्त हीअ आहे त उन जो जेको मुआविज़ो मुक़ररु कयो सो महरूफ़ तरीक़े सां अदा करियो ऐं हक़ तलफ़ी न करियो, ऐं हर हाल में अल्लाह खां ॾिजो ऐं यकीन ॼाणो त जेको कुझु अव्हीं करियो था उनखे अल्लाह खूब ॾिसंदड़ आहे। ऐं जेकॾहिं तव्हां मां के वफ़ात करे वञे ऐं ज़ालूं बेवा छॾे वञे त उहे पाण खे 4 महीना 10 ॾींहं निकाह करण, हार सिंगार, मेहंदी, ज़ेवर, खुशबू, सुरमे, कजल ऐं खज़ाब वग़ैरह खां रोके रखनि। जॾहिं उन्हनि जी इद्दत पूरी थी वञे त उन्हनि खे इख्तियार आहे त दस्तूर मूजिब यानी महरूफ़ ऐं जाइज़ तरीक़े सां पंहिंजे लाइ जेके चाहिनि सो कनि, यानी निकाह कनि, ऐं उन में अव्हां ते को बि ॾोह न आहे। तव्हांखे निकाह खां न रोकियो ऐं न वधीक सोग करण लाइ मजबूर करियो, ऐं तव्हां जेको कुझु करियो था अल्लाह उन खां चङी तरह बाख़बर आहे, ऐं अव्हां ते उन जो को बि गुनाह न आहे। जेकॾहिं इद्दत जे ज़माने में अव्हां बेवा औरत जो अणसिधी तरह सां संग घुरो, निकाह जो पैगाम मोकिलियो या दिलि में नियत रखो ऐं अल्लाह ॼाणे थो त तव्हां जल्दी उन खे निकाह जी ख्वाहिश कंदो, पर ख़बरदार कुझो वाइदो न कजो, ऐं जेका बि ॻाल्हि करणी आहे सा जाइज़ ऐं महरूफ़ तरीक़े सां करियो, ऐं तेसीं ताईं निकाह न करियो जेसीं ताईं औरत जी इद्दत जी मुद्दत पूरी थिए, ऐं यकीन करियो जेकी कुझु तव्हांजी दिलुनि में आहे यानी तव्हांजो नफ़सानी पोशीदा कमज़ोरियूं अल्लाह चङी तरह ॼाणींदड़ आहे। तंहिं करे ख़ाइस ॾिजो ऐं ॼाणे छॾियो त बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायती बुर्दबार आहे। ऐं तव्हां ते को बि गुनाह न आहे जेकॾहिं औरत खे हथ लॻाइण या हक़ मेहर मुक़ररु करण खां अॻु में खेनि तलाक ॾियो, पर अहिड़ी सूरत में खेनि कुझु न कुझु ज़रूरु ॾियो, छाकाणि त औरत वेचारी जी इज़त ऐं शोहरत खे नुक़सान ऐं नफ़सियाती लोॾो ऐं सदमो त बहरहाल अचे थो, ऐं उहो हर कंहिंजी वुसअत आहे। अमीर खे संदसि हैसियत मुताबिक़ ऐं ग़रीब खे संदसि हैसियत मुताबिक़ उहो फ़ाइदो ॾियणु दस्तूर मौजूब आहे, ऐं उहो चङाई कंदड़ ऐं भलारनि ते हक़ आहे। ऐं जेकॾहिं तव्हां हथ लॻाइण यानी हम बिस्तरी खां अॻु तलाक ॾियो, जेकॾहिं त उन्हनि जो हक़ मेहर मुक़ररु करे चुकायो त हक़ मेहर जो अधु उन्हनि औरतुनि खे अदा करियो, सवाइ उन जे जेकॾहिं उहे औरतूं पंहिंजी ख़ुशी सां माफ़ कनि या मर्द पाण जंहिंजे हथ में निकाह जी ॻंढ आहे उहो छॾे ॾिए यानी सॼो मेहर अदा करे, ऐं जेकॾहिं तव्हां मर्द दरगुज़र करियो यानी पूरो हक़ मेहर ॾेई छॾियो त तव्हांजो उहो अमल परहेज़गारी खे वेझो आहे। ऐं यादि रखो त पाण में हिक ॿिए ते एहसान करणु न विसारियो, बेशक
जेके कुछ अमी कयो था सो सब अल्लाह खां मख्फी ऐं ॿुझो न आहे ऐं हू सब कुछ ॾिसी रहियो आहे। पंहिंजे नमाज़ुनि जी हिफ़ाज़त करियो ऐं ख़ासि तरह सां विची नमाज़ जी हिफ़ाज़त करियो ऐं पंहिंजे रब जे हुज़ूर में आदाब आजिज़ी निमाड़ाई ऐं इत्मिनान सां फर्माबरदार थी बीहो। पर जेकॾहिं डप ऐं दुश्मन जो ख़ौफ़ हुजे त प्यादा या सवार कहिड़ी बि हालत में हुजो त नमाज़ अदा करियो। पोइ जॾहिं अमन वारी हालत में अचो त अल्लाह खे यादि करियो ऐं नमाज़ उन तरह क़ाइमु करियो जीअं अव्हां खे सेखारी अथसि जेका तव्हां अॻु में न ॼाणींदा हुआ। ऐं अव्हां जेके वफ़ात कनि ऐं पोयां ज़ालूं बेवा छॾनि त पंहिंजनि ज़ालुनि लाइ 1 साल जे खाधे खुराक जी वसियत कनि ऐं खेनि घरनि मां पिणु न कढियो वञे। पोइ जेकॾहिं उहे औरतूं ख़ुद ब ख़ुद जाइज़ ऐं मेरुफ़ तरीक़े सां घरनि मां निकिरी वञनि यानी इद्दत खां पोइ या साल पूरे थियण खां अॻु में या पंहिंजी ज़ात लाइ कुझु कनि यानी निकाह वग़ैरह त तव्हां ते को बि ॾोह न आहे। बेशक अल्लाह ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जिन औरतुनि खे तलाक ॾिनी वई आहे उन्हनि खे मुनासिब नमूने सां कुझु न कुझु ॾेई रुख़सत करियो ऐं हीउ हक़ परहेज़गारनि ते लाज़िम कयो वियो आहे। अहिड़ी तरह अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे हुकुम साफ़ साफ़ बयानु करे ॿुधाए थो त मन अव्हां सम्झो ऐं अकुल खां कमु वठो। छा ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि माण्हुनि जी हालत ते कॾहिं गौर कयो आहे जेके मौत जे डप खां पंहिंजे घर छॾे निकिता ऐं उहे हज़ारनि जी तादाद में हुआ। पोइ अल्लाह चयनि त मरी वञो। पोइ वरी उन्हनि खे हिज़कियल पैगंबर जी दुआ सां जीअरो कयाई। हक़ीक़त में अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि ते ॾाढो फज़ल ऐं बख़्शिश करण वारो आहे लेकिन घणा माण्हू शुक्र नथा कनि। ऐं अल्लाह जी राह में लड़ाई करणी पवे त मौत खां न ॾिजो ऐं बेखौफ़ थी लड़ो ऐं यकीन करियो त बेशक अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। उहो केरु आहे जेको अल्लाह ताला खे सोनो कर्ज़ ॾे त जीअं अल्लाह ताला उनखे केतिरा ई दफ़ा वधाए वापसि करे। तहक़ीक़ अल्लाह ई रिज़्क़ तंग करे थो ऐं कुशादा करे थो ऐं उन जे हुज़ूर में तव्हांखे वापसि थियणो आहे। पोइ जॾहिं अल्लाह ॾांहुं मोटणो आहे त छो न अल्लाह जो अता कयल माल जेको असां वटि अमानत आहे ख़ुशी सां अल्लाह जी राह में ख़र्च कयूं। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं तो उन वाक़िए ते गौर कयो आहे जेको मूसा खां पोइ बनी इसराइल जे सरदारनि खे पेश आयो हो। उन्हनि पंहिंजे नबी खे चयो त असां लाइ हिकिड़ो बादशाह मुक़ररु कर त असीं अल्लाह जी राह में जंग करियूं। उन ई नबीअ खेनि चयो त मतां ईअं न थिए त जॾहिं अव्हां वटि लड़ाईअ जो हुकुम अचे त तव्हां जंग न करियो। चयाऊं त असांखे छा थियो आहे जो असीं अल्लाह जी राह में न लड़ंदासूं जॾहिं त असांखे घरनि मां तड़े कढियो वियो आहे असांजा ॿार बचा असां खां अलॻि कया विया आहिनि। पोइ जॾहिं उन्हनि ते लड़ाईअ जो हुकुम आयो त उन्हनि मां थोड़नि खां सवाइ ॿिया सभु पंहिंजे पेरनि ते फिरी विया ऐं पुठी ॾेई भॻा। ऐं अल्लाह ज़ालिमनि बुज़दिल ऐं नाक़दरनि खे चङी तरह ॼाणे थो। ऐं उन्हनि जे नबी खेनि चयो त बेशक अल्लाह तालूत खे अव्हां जो बादशाह मुक़ररु कयो आहे। उहो ॿुधी उते ई उते चवणु लॻा त हू असां ते बादशाह कीअं थो थी सघे। हिन जो मुक़ाबले में असां बादशाही जा वधीक हक़दार आहियूं। हू त को वॾो मालदार बि न आहे। नबी खेनि जवाबु ॾिनो बेशक अल्लाह तव्हां जे मुक़ाबले में हिन खे चूंडियो या मुंतख़िब कयो आहे ऐं उन खे इल्मी ऐं जिस्मानी कुशादगी ज़्यादातर अता फ़रमाई आहे। ऐं अल्लाह जंहिं खे चाहे पंहिंजे मुल्क जी हुकुमरानी अता करे थो। ऐं बेशक अल्लाह वॾी वुसअत ऐं ॼाण रखंदड़ आहे। संदन नबी खेनि उहो ॿुधायो त तालूत खे अल्लाह तरफ़ां उन जे बादशाह मुक़ररु थियण जी निशानी हीअ आहे त उन जे दौरे हुकूमत में तव्हां वटि मलाइक उहा संदूक खणी ईंदा जंहिं में तव्हां जे रब तरफ़ां तव्हां लाइ सकीनत आहे अमन सलामती ऐं क़ल्ब जी सुकून जो सामान आहे ऐं जंहिं में आले मूसा ऐं आले हारून जा छॾियल तबरकात आहिनि। जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त हिन में यकीनन तव्हां लाइ वॾी निशानी आहे। पोइ जॾहिं तालूत लश्कर वठी हलियो त हुन उन्हनि खे चयो त बेशक हिकु दरिया ते अल्लाह तरफ़ां तव्हां लाइ आज़माइश थियण वारी आहे। जेको उन मां पाणी पीअंदो सो मुंहिंजो साथी न आहे। मुंहिंजो साथी सिर्फ़ु उहो आहे जेको उन मां उञल आहे। हा जेकॾहिं हिकु अधु लप पीए त भले पीए मगर सवाइ किन थोरनि जे ई उन्हनि सभिनी उन दरिया मां ढव करे पीतो। पोइ जॾहिं तालूत ऐं उन जा मुसलमान साथी दरिया पार करे अॻिते वधिया त उन तालूत खे चयो त अॼु असां में जालूत ऐं उन जे लश्कर सां विढ़ण जी ताक़त न आहे। पर जिन माण्हुनि उहो सम्झो पिए त हिकु ॾींहुं पंहिंजे रब सां मुलाक़ाती थियणो आहे उन्हनि चयो त केतिरा भेरा ईअं थियो आहे त हिकु नंढड़ो टोलो अल्लाह जे हुकुम सां वॾे टोले ते ग़ालिब थियो आहे ऐं भलाशक अल्लाह सब्र करण ऐं इस्तक़ामत वारनि जो साथी आहे।
ऐं जॾहिं जालूत ऐं संदसि लश्कर जे मुक़ाबले लाइ साम्हूं थिया त उन्हनि दुआ घुरी ऐं चयाऊं, ए असांजा रब, असां ते सब्र जी निछावर करे असांजा पेर पुख़्ता कर, असांखे साबित कदम रख ऐं हिन काफ़िर क़ौम ते असांखे सोभ ॾे। पोइ अल्लाह जे हुकुम सां जालूत जे लश्कर खे शिकस्त ॾिनाऊं ऐं दाऊद जालूत खे क़त्ल कयो। अल्लाह हुन यानी दाऊद खे सल्तनत ऐं हिकमत सां नवाज़ियो ऐं जेके उन लाइ घुरियाई सो खेसि यानी दाऊद खे सेखारियाई। ऐं जेकॾहिं अल्लाह इंसाननि जे हिकु गुरूह खे ॿिए सां न मिटाईंदो रहे त यकीनन ज़मीन जो निज़ाम जेकर बिगड़ी वञे ऐं तक़रीबिकारी वधी वञे, लेकिन अल्लाह जो जहाद वारनि ते वॾो फज़ल ऐं करम आहे जो अहिड़े फ़साद खे टाळण जो बंदोबस्त करे थो। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे अल्लाह जो आयतूं आहिनि ऐं निशानियूं आहिनि जेके असीं तोखे बिल्कुलु ठीकु पढ़ी ॿुधायूं था। ऐं बेशक तूं ज़रूर पैगंबरनि मां आहीं। उहे असांजा रसूल आहिनि जिन मां किन खे किन यानी हिकिड़नि खे ॿियनि रसूलनि ते असां फज़ीलत ॾिनी ऐं भलारो कयो। पैगंबरी में सभु बराबरि आहिनि, पर किन ख़ासि ख़ुसूसियातनि जे करे संदसि मर्तबा मुख़्तलिफ़ आहिनि। उन्हनि मां को हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिं सां अल्लाह ॻाल्हायो ऐं किन जा दर्जा बुलंद कयाई ऐं असां ईसा पुट मरियम खे चिटियूं निशानियूं अता कयूं ऐं पाक रूह जिब्रील सां उन जी मदद बि कई। ऐं जेकॾहिं अल्लाह घुरे हा त उहो मुमकिन न हो जो उन्हनि रसूलनि जो पधिरियूं निशानूं ॾिसण खां पोइ बि हू पाण में विढ़नि हा, पर अल्लाह ताला जी उहा मशियत न आहे त हू माण्हुनि खे इख़्तिलाफ़ करण खां ज़ोरी रोके। तंहिं करे माण्हुनि पाण में इख़्तिलाफ़ कया, पोइ मंझांसि किन ईमान आंदो ऐं किन कुफ़्र कयो। ऐं हा, जेकॾहिं अल्लाह घुरे हा त हूंद हू न विढ़नि हा, लेकिन अल्लाह ताला जीअं घुरंदो आहे तीअं कंदो आहे।